नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मालीर वेझो कार खाई में किरी पई के ख़ानदान जा 5 बाकी अजल जो शिकार थी विया। सुपर हाईवे लग बेरिया टाउन में रात जे वक़्तु कार सवार सोल इंजीनियर अहमद शरीफ़ पंहिंजे ख़ानदान सां गॾु रात जो 11 वॻे मालीर हाल्ट मां माइटनि सां मिली बेरिया टाउन घर वापसि वञी रहियो हुयो त बेरिया टाउन अंदरि संदसि कार खाई में किरी पई, जंहिंजे नतीजे में अहमद शरीफ़ संदसि घरवारी साहिबा, संदसि भेण फ़हमीदा, 14 वरनि जो पुटु हमाद ऐं भाइटियो 6 वरनि जो अब्दुल्ला फ़ौत थी विया। फ़ौतियुनि जा मर्द सोसाइटी आंदा विया, जिते संदनि जनाज़े नमाज़ अदा करण बाद हज़ारे अखियुनि आलिन सां मिटी मां हवाले कया विया। उन मौक़े ते संदनि माइट बुलंद खान साफ़िन खे ॿुधाईंदे चयो त अहमद शरीफ़ सोल इंजीनियर हो ऐं ॿारनि समेत बेरिया टाउन में रहंदो हुयो।